खबरनि जो सिलसिलो जारी रखंदे ख़बर शामिल कंदासीं। नौशरो फिरोज़ मां एम ज़फ़र टगड़ जी रिपोर्ट मूजिब त नौशरो फिरोज़ तालका बिरहा जे बख्शर सुमरो पैनल जे उस्तादनि गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें तालका बिरहा जे हर यूसी जे उस्तादनि वॾी तादाद में शिरकत कई। गॾिजाणी में बख्शल पैनल जे सदारत उम्मीदवार इरशाद अली अब्बासी पंहिंजे ख़िताब में चयो त अगरि उस्ताद साहिबान मूंखे सदारती उहिदे लाइ पंहिंजो वोट ॾेई कामयाब कनि त हू उस्ताद जे हक़ लाइ पूरी जदोजहद कंदो। स्कूल में बुनियादी सहूलियतुनि जी खोट लाइ पूरी कोशिश कंदुसि। संदसि चवणो त बख्शल पैनल पहिरियों बि उस्ताद जी ख़िदमत कई आहे, हाणे बि कंदो रहंदुसि। जनरल सेक्रेटरी जे उम्मीदवार मुमताज़ अली राजपर पंहिंजी तकरीर में चयो त संदसि हथ साफ़ आहिनि, हिन पहिरियों बि उस्तादनि जी ख़िदमत कंदो रहंदुसि। गॾिजी पैनल जी उहिदेदारनि समेत काफ़ी उस्तादनि शिरकत कई। तालका बिरहा में 8 फरवरी ते थींदड़ PTLF जी ॿिन्ही पैनल जे इलेक्शन में मुहिम जारी आहे। अॼोकी गॾिजाणी में कुझु मोज़ज़ रिटायर उस्तादनि बि हिन में दावत ॾिनी वई, जंहिंमें बशीर हुसैन विस्तड़ो, मलूक मस्तोई, सैयद सबब अली शाह खे ख़ुसूसी तौर मदऊ कयो वियो हो। खेनि गुलनि जा हार पाराया विया। इन्हनि खां अलावा नवनि भर्ती थियल उस्तादनि जी पिणु गॾिजाणी में शिरकत कई, जन जो इस्तक़बाल कयो वियो। मुख़्तलिफ़ यूसुनि सां तालुक़ु रखंदड़ उस्तादनि पंहिंजे ख़िताब में बख्शल पैनल खे पंहिंजे मुकमल हिमायत जो यकीन ॾियारींदे चयो त इंशाअल्लाह अल्लाह ताला ईंदड़ कंदो। ईंदड़ इलेक्शन में बख्शल पैनल खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदासीं। मुंहिंजो चवणो त असां पुरुमीद आहियूं त बख्शल सुमरो पैनल उस्तादनि जी नुमाइंदगी पहिरियों बि सुठी कई आहे, हाणे बि सुठी कंदो ऐं उस्ताद जे हक़नि लाइ, स्कूलनि जी बुनियादी सहूलियत समेत तालीम लाइ हर हिकु उहिदेदार पंहिंजे वसां पूरी कोशिश कंदो रहंदो आहे। हिन वधीक चयो त 8 फरवरी 2026 ते बख्शल पैनल खे हर सूरत में कामयाब कराईंदासीं।